अस्सलाम वालेकुम दोस्तों। साइंटिफिक नॉलेज में आज एक नओं सवाल त मॉनसून छा थींदी आहे। दरअसल मॉनसून जो जेको लफ़्ज़ उहो अरबी ज़बान जे लफ़्ज़ मौसम जी तब्दील शुदा शिकिल आहे। ही अहिड़ियूं मौसमी हवाऊं आहिनि जो गर्मियुनि जे मौसम में समुंड खां ख़ुश्कीअ तरफ़ घुलंदियूं आहिनि ऐं सर्दियुनि में ख़ुश्कीअ खां समुंड जे तरफ़ घुलंदियूं आहिनि। बर अज़म एशिया जी हिकु इहा बि ख़ुसूसियत आहे कि हितां जी आब हवा तमामु जल्द गरम ऐं तमामु जल्द थधी थियण जी सलाहियत रखे थी। सर्दियुनि जे मौसम में एशिया में हवा जो ज़्यादा दबाव हूंदो आहे। इन जे लाइ इन मौसम में सर्दी ऐं ख़ुश्की हूंदी आहे, जॾहिं त गर्मीअ जे मौसम में ख़ुश्कीअ जा इलाइक़ा तमामु गरम ऐं हवा जो दबाव घटि थी वेंदो आहे। इन मौसम में समुंड जूं हवाऊं ख़ुश्कीअ जे तरफ़ अचनि थियूं ऐं इन हवाउनि में आबी बुख़ारात तमामु ज़्यादा थियनि था ऐं जेके तेज़ बारिशुनि जो बाइस बणिजनि था। मॉनसून हवाऊं जुनूब मशरक़ी एशिया खां अलावा अफ्रीका ऐं जनूबी अमेरिका जे ख़ितनि में पिणु हलनि थियूं। दुनिया जी आबादीअ जो चोथों हिसो मॉनसून जे इलाइक़नि में वाक़िअ आहे। मॉनसून तमामु ज़्यादा फ़ाइदेमंद आहिनि, ख़ासि तौर पर बरसग़ीर पाक व हिंद जे ख़िते जे लाइ तमामु अहम आहिनि। इन करे त मॉनसून जूं हवाऊं अगरि घटि थियनि त पोइ हिन इलाइक़े में कहत या ॾुकार पवण जो ख़तरो वधी वञे थो। इन लाइ छो इते जे इलाइक़े जी ज़्यादातर आबादी ज़राइत सां मुंसलिक आहे ऐं ज़राइत जे वाधवीज में मॉनसून जूं बारिशूं बुनियादी किरदारु अदा कनि थियूं।